उमरकोट में थर कैनाल के पक्को करण वालो तरक्याती कम हलंदड़ है जो 10 बिलियन की लागत से वफाकी सरकार और सिंध सरकार जो गडल प्रोजेक्ट है जैसे मुकम्मल थियण से थरकुल के पानी फराम थी सघंदो। फर्शमोरी का 3 मील ताईं हलंदड़ तरक्याती कम के मामले लाइ अॻूणो सूबाई वज़ीर PPMPA सैयद अलीमदान शाह थर कैनाल से लाॻापियल आबादगारनि जे हिक वफ़द से गॾु फर्शमोरी पहुतो जिते आपाशी खाते अमलदार पिणु मौजूद हुआ। प्रोजेक्ट डायरेक्टर ज़रीफ खेड़ो आबादगारनि के ब्रीफिंग ॾेई मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त हिन प्रोजेक्ट के मुकम्मल थियण से पानी जो वॾो बचाव थींदो ऐं आबादगारनि खे पहिरीं खां वधीक पानी मिली सघंदो जॾहिं त प्रोजेक्ट मुकम्मल थियण खां पोइ थरकुल रिथा खे पानी फराहम करण वारो वादो पिणु पूरो कयो वेंदो। हे प्रोजेक्ट असांजो जेको गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान ऐं गवर्नमेंट ऑफ सिंध जे 50-50 शेयरिंग ते आहे। इन जी टोटल लागत जेका आहे 10 बिलियन आहे। 10 बिलियन जो प्रोजेक्ट आहे। उन में असांजो 60 तक़रीबन जेको मखी वीयर आहे उन खां वठी फर्श ताईं जेके असांजे जेको कैनाल आहे उन जा तक़रीबन जेके वर्क आहिनि सभु कढी ऐं उन मां असां 12 खां 14 मेल उन जी जेका उनखे जीअं जो रस्तो घटाईंदासीं घटि थींदो पाथ घटि थींदो फ्लो पाथ घटि थींदो जंहिंमां एक्चुअली इहो मक़सदु जो त पाणी असांखे जेको थरकोल जे लाइ ॾियणो आहे असांखे इंश्योर असां हुनखे प्रक्रिया आहे त असां तव्हांखे पाणी ॾींदासीं। एक्चुअली हिन जो जेका कंप्लीशन आहे उहा असांखे हूअं त टारगेट डेट मिलियो आहे त 31 दिसंबर 2018 ते असांखे ख़त्म करे ॾियूं। इंशाल्लाह कंदासीं। असांजी उम्मीद असांजी इहा आहे त असां हुनखे ख़त्म कंदासीं। हलंदड़ तरक्याती कम के मुआयने अमलदारनि की ब्रीफिंग खां पोइ अॻूणे सूबाई वज़ीर MPA सैयद अलीमदान शाह तरक्याती कम ते इत्मीनान जो इज़हार कंदे चयो त PP हुकूमत सदाईं अवामी भलाई जा वॾा मनसूबा शुरू कया आहिनि जिन जे मुकम्मल थियण सां अवाम खे तमामु घणो फ़ाइदो पहुतो आहे। नारे में जेके नारो सॼो वर वकुड़ आहिनि उहो वर वकुड़ नारे में तक़रीब 14 किलोमीटर ताईं जा सुधो करे वठी आया यार। सुधो करण सां पाणी जो मक़दार वधंदो पाणी स्पीड वधंदी पाणी वधंदो ऐं वाह पका थियण सां जेको लीकेज थींदी आहे उहो ख़तमु थींदी ऐं हिन वक़्तु अलाह जी महिरबानी सां इहो क्रेडिट विझे थो पाकिस्तान पीपुल्स पार्टी गवर्नमेंट खे। हिन वक़्तु वाह पका थियण जे करे ज़मीनदार ॾींहं जो वाह हलाइनि था ऐं राति जो पाणी बंदि था कनि। आबादी जे लिहाज़ खां ऐं चवंदुसि त आबादी जे तादाद ते इहो वाह पका थी 99% असां आबादी वधी थी। हिन मौक़े ते आपाशी खाते जे एक्सियन अशफाक मेमण मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 10 अप्रैल ताईं फर्शमोरी खां 3 मील ताईं हलंदड़ कम मुकम्मल करे आबादगारनि खे पाणी फराहम कयो वेंदो जंहिंखां पोइ कत्ती जी पोखाई जो अमल शुरू थी वेंदो। अॻे असां डिस्चार्जिस वरितियूं त असांजो कैनाल 5 खां 600 क्यूसेक पाणी खणी रहियो हो। हाणे ही डिज़ाइन असां करायूं पिया 1700 क्यूसेक ते त डेफिनेटली हिकिड़ो त पाणी जी डिस्चार्ज वधे थी लाइनिंग थिए थी लाइनिंग सां उहे पाणी जी वेलोसिटी वधे थी इन करे जेके हींअर पंहिंजा वॾा वारा आहिनि इहे नंढा थींदा ऐं इहो सॼो फ़ाइदो आबादगारनि खे थिए। थर कैनाल जे पके करण वारे तरक्याती कम जे हवाले सां फर्शमोरी जे आबादगारनि खे आगाही ॾियण लाइ आपाशी खाते पारां गॾिजाणी पिणु कोठाई वई जंहिंमें ज़िलई चेयरमैन सईद नूर अली शाह राणा हमीर सिंह सईद गुलाम रसूल शाह अकबर दर्स ऐं ॿिनि आबादगारनि शिरकत कई।